सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 10 सबक 12 दौर जा सवाल रिव्यू क्वेश्चंस दोस्तनि ऐं दोस्तनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां नाना आबिद वारो वक़्तु अची वियो आहे असांखे पंहिंजे नॉलेज जी परखण जो जीअं असांखे ख़बर पए त असां 10 बाब में छा पढ़ियो ऐं छा यादि बीठो सो अचो त मश्क जा सवाल कयूं सवाल पहिरियों आहे फिल इन दी ब्लैंक्स यानी ख़ाल भरियो इन में पहिरियों आहे त सिधी लीक में रहंदड़ रोशनी जॾहिं कंहिं ॿिए मीडियम सां टकराईंदी आहे त उहा डैश थी वेंदी आहे यानी लाइट ट्रेवलिंग इन अ स्ट्रेट लाइन डैश when it strikes the surface of another medium असांखे ख़बर आहे त जॾहिं रोशनी सफ़र कंदी आहे त हुनजे रस्ते में जॾहिं को बि जिस्म या मादो ईंदो आहे त रोशनी या त मोट खाईंदी आहे या उन में जज़्ब थी वेंदी आहे यानी एब्ज़ॉर्ब थी वेंदी आहे या उन मां लंघी वेंदी आहे ट्रांसमिट थी वेंदी आहे ऐं एब्ज़ॉर्बशन जे वक़्तु जेका रोशनी जेका जज़्ब थींदी आहे उहा शइ खे गरम कंदी आहे असांखे इहा बि ख़बर आहे त जॾहिं रोशनी कंहिं शइ में एब्ज़ॉर्ब थींदी आहे या उन मां लंघंदी आहे त उन जो कुझु हिसो मोट बि खाईंदो आहे त इन लिहाज़ सां असां जेको आहे हिते लिखी सघूं था त रोशनी जेका आहे या त रिफ्लेक्ट थी थिए या एब्ज़ॉर्ब थी थिए या ट्रांसमिट थी थिए या रोशनी जेका आहे इहो लिखूं था त सिधी लीक में हलंदड़ रोशनी जॾहिं ॿिए जिस्म सां टकराईंदी आहे त उहा या लंघी वेंदी आहे या मोट खाईंदी आहे या जज़्ब थी वेंदी आहे टे शयूं थी सघनि थियूं पर हिते जंहिं तरीक़े सां इहो सवाल ठहियलु आहे यानी ही ब्लैंक ठहियलु आहे उहो बिल्कुलु क्लियर न आहे यानी साफ़ न आहे त पुछण छा था चाहिनि छो त हिते सिधी लीक जो ज़िक्र आहे ऐं हिते ॿिए मीडियम जो बि ज़िक्र आहे जेकॾहिं सिधी लीक ऐं ॿिए मीडियम जो ज़िक्र आहे त उन में पोइ ही जेके आहिनि टई शयूं यानी रिफ्लेक्शन एब्ज़ॉर्प्शन ऐं ट्रांसमिशन जो को तालुक न हुजे हा या त सवाल में सिधी लीक ऐं ॿिए मीडियम जो ज़िक्र न हुजे हा सो इहे ॿई ज़िक्र आहिनि उन जे करे मां तव्हांखे अॻियां ॿुधाईंदो हलां जेकॾहिं तव्हां हिकिड़े गिलास में पाणी विझी उन में पेंसिल विझंदो उनखे साइड खां ॾिसंदो तव्हांखे ईअं लॻंदो त पेंसिल भॻल आहे यानी हितां पेंसिल जेका आहे उहा सिधी पई थी नज़र अचे उन खां पोइ जॾहिं गिलास थियो थोरी टेढ़ी थी उन खां पोइ जॾहिं पाणीअ जो हिसो आयो त उहा काफ़ी टेढ़ी तव्हांखे नज़र आई उनजे करे तव्हांखे हिते ऐं हिते थोरी भॻल थी लॻे ईअं छो थो थिए पेंसिल भॻल त कोन्हे पेंसिल त सिधी आहे इन जे करे जे रोशनी जॾहिं हिकिड़े मादे यानी हवा मां ॿिए मादे में वेंदी आहे यानी शीशे में वई उहा मोड़ खाईंदी आहे यानी उहा मुड़ंदी आहे सिधी लीक में हलंदड़ रोशनी मुड़ंदी आहे उन खां पोइ जॾहिं वरी हवा मां पाणीअ में आई त उहा अञा वधीक मुड़ी उन मोड़ जे करे असांखे पेंसिल भॻल नज़र ईंदी आहे इहो असां मोड़ जेको रोशनीअ जो आहे यानी रिफ्रैक्शन उहो असां ॿिए साल यानी 7 दर्जे में पढ़ंदासीं असांजे कोर्स में इहो कोन्हे पर हीउ सवाल जेको आहे मूंखे ईअं लॻे थो त हिन बेंडिंग यानी मोड़ खाइण जे मुतलिक़ आहे उनजे करे हिन फिल इन ब्लैंक में यानी लाइट ट्रेवलिंग इन स्ट्रेट लाइन डैश व्हेन स्ट्राइक्स द सरफेस ऑफ एन अदर मीडियम यानी हिते स्ट्रेट लाइन एन अदर मीडियम जो ज़िक्र आहे उनजे करे मां हिते लिखंदुसि बैंड्स यानी हीअ बैंड थी थिए यानी रिफ्लेक्ट थी थिए मोड़ थी थिए उन खां पोइ ॿियो जेको सवाल आहे असांजो उन में आहे The image formed by a plane mirror is dash in size to the object. सिधे आईने जे वसीले ठहियल अक्स जिस्म खां डैश हूंदो आहे छा हूंदो आहे जिस्म खां असांखे ख़बर आहे त सिधे आईने में ठहियल अक्स जूं छा ख़ुसूसियतूं हूंदियूं आहिनि ख़्याली यानी मजाज़ी हूंदो आहे वर्चुअल हूंदो आहे आईने जे पुठियां ठहंदो आहे formed in behind it is formed behind the mirror जिस्म जो अक्स आरसे खां ओतिरो ई परे ठहंदो आहे जेतिरो परे जिस्म हूंदो आहे अक्स ऐं जिस्म जी माप हिक जेतिरी हूंदी आहे इमेज एंड ऑब्जेक्ट हैव सेम डायमेंशंस यानी बराबरि हूंदा आहिनि जेकर लिखी सघूं था the image formed by plane mirror is same in size to the object सिंधीअ में लिखी सघूं था सिधे आईने जे वसीले ठहियल अक्स जिस्म खां नंढो या वॾो न हूंदो आहे या जिस्म जे बराबरि हूंदो आहे जिस्म जेतिरो ई हूंदो आहे ॿियो fill in the blank आहे त डैश mirrors are used for shaving and makeup purposes शेविंग ऐं श्रंगार करण लाइ डैश क़िस्म जा आईना कम ईंदा आहिनि शेविंग में ऐं श्रंगार में असांखे छा ज़रूरत आहे ॿिनि शयुनि जी ज़रूरत आहे असांखे थोरो वॾो करे ॾेखारे ऐं सिधो ॾेखारे जेकॾहिं उबतो ॾेखारियईं पोइ त कमु कोन हलंदो न सो ॿ शयूं खपनि वॾो करे ॾेखारे ऐं सिधो करे ॾेखारे सो कहिड़ा आईना वॾो कंदा आहिनि ऐं सिधो कंदा आहिनि असांखे ख़बर आहे
अॻियों आहे a dish is used in submarines to monitor the surface of water. समुंड जे मथाछिरे ते शयुनि खे ॾिसण लाइ आबदोज़नि में डिश इस्तेमालु कबो आहे। छा इस्तेमालु कबो आहे? इहो त असां सॼो हिकिड़ो सबक़ु पढ़ियो आहे हिन जे बारे में, असांखे ख़बर आहे त छा आहे। अॻियां सवाल आहे त dish mirrors are used as security mirrors in shopping malls. तिजारती ऐं कारोबारी मर्कज़नि में डिश आइना हिफ़ाज़ती आइननि तौरु कमु ईंदा आहिनि। हाणे हिफ़ाज़ती आइननि लाइ में असांखे कहिड़ियूं ॿ शयूं खपनि। हिकिड़ो इहो त पखेड़ वॾी हुजे ऐं ॿियो सिधो नज़र अचे। सो पखेड़ वधाइण लाइ यानी फील्ड ऑफ विजन वधाइण लाइ ऐं सिधो नज़र अचण लाइ कहिड़ा आइना खपंदा आहिनि, असांखे ख़बर आहे। सवाल ॿियो आहे क्लासिफाई द फॉलोइंग इन टू ग्रुप्स, लाइट सोर्सेज एंड नॉट लाइट सोर्सेज। हेठियनि खे ॿिनि ग्रुपनि में रोशनी ॾींदड़ ज़रिया ऐं रोशनी न ॾींदड़ ज़रिया में विरहायो, यानी रोशन जिस्म ऐं गैर रोशन जिस्म में विरहाइणो आहे। इन में जेको आहे असांखे ख़बर आहे त रोशन चमकंदड़ ऐं गैर रोशन जिस्म छा हूंदा आहिनि ऐं कहिड़ा जिस्म रोशन हूंदा आहिनि ऐं कहिड़ा गैर रोशन हूंदा आहिनि ऐं कहिड़ा चमकंदड़ हूंदा आहिनि, असां पढ़ी चुका आहियूं। सो इन में असांखे को मसइलो न थियणु खपे। अचो त असां ॾिसंदा हलूं, तारनि में पंहिंजी रोशनी हूंदी आहे या न? तारनि में पंहिंजी रोशनी हूंदी आहे, उनजे करे इहे असांजा आहिनि चमकंदड़ यानी रोशनी ॾींदड़ ज़रिया, चमकंदड़ लाइट सोर्सिस। चंड में पंहिंजी रोशनी कोन हूंदी आहे। चंड त जेको आहे उहो सिज जी रोशनी खे रिफ्लेक्ट करे असां ताईं पहुचाईंदो आहे, उनजे करे चंड न, भला सिज, हा सिज बि हिकिड़ो तारो आहे, उनमें जेको आहे उहो पंहिंजी रोशनी हूंदी आहे। आइनो बि रोशनी पंहिंजी कोन कढंदो आहे, उहो बि ॾींदो आहे। टार्च, हा टार्च में बल्ब हूंदो आहे त रोशनी ईंदी आहे। हीरे में पंहिंजी रोशनी कोन हूंदी आहे। मेज़बती यानी टेबल लैम्प में हूंदी आहे। छोकिरे में कीअं हूंदी भला? ॿरंदड़ मेणबती, हा मेणबती जेका आहे उहा त रोशन जिस्म आहे। विज या खिवण, इहा बि रोशन आहे। मेज़ रोशन कोन्हे। टेलीविज़न जॾहिं चालू आहे त उहा रोशन आहे। अहिड़ी तरह सां इहो सुवाल बि करे वरितो। टियों सवाल आहे त व्हाट इज़ अब्जॉर्प्शन एंड रिफ्लेक्शन ऑफ लाइट, यानी रोशन जो जज़्ब थियणु ऐं रोशनी जी मोट छा आहे। असां इन खे पहिरें फिल इन ब्लैंक में डिस्कस करे चुका आहियूं, उनजे करे तव्हांखे इहा ख़बर हूंदी, उनजे करे मां हिते वधीक ॿियो दफ़ो उनखे नथो अर्जायां। चौथों सवाल आहे विच टाइप ऑफ सरफेस प्रोड्यूसिस रेगुलर रिफ्लेक्शन ऐं इरेगुलर रिफ्लेक्शन, यानी हेठियनि मां कहिड़ा मथाछिरा बाक़ायदे रोशनी जी मोट कनि था ऐं कहिड़ा बेक़ायदे रोशनी जी मोट था कनि। तो सभिनी खां पहिरीं असां पंहिंजे ज़हन में आणियूं त बाक़ायदी मोट ऐं बेक़ायदी मोट छा हूंदी आहे। जॾहिं रोशनीअ जो हिकिड़ो बीम यानी पूर्व छोट किरण आहे कंहिं शइ ते किरंदा आहिनि त उहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको आहे उहो मोट खाईंदा आहिनि। सो बाक़ायदी मोट हूंदी आहे हिकिड़ी जॾहिं सभु गॾु ईंदा आहिनि ऐं सभु गॾु मोट खाईंदा आहिनि। पर पखिड़ियल या मुंतशिर मोट उन महिल थींदी आहे जॾहिं गॾु किरंदा त सभु गॾु आहिनि, पर मोटंदो या आहे रिफ्लेक्ट जेको आहे हर को किरणो अलॻि थींदो आहे। सो असांखे ख़बर आहे त पखिड़ियल या मुंतशिर मोट कहिड़नि मथाछिरनि ते थींदी आहे ऐं बाक़ायदे मोट कहिड़नि मथाछिरनि ते थींदी आहे। Give 3 uses of each concave mirror and convex mirror. उपटियल ऐं चिपटियल आइननि जा टे कम ॿुधायो। असां त वधीक ॿुधाए सघूं था। असांखे यादि आहे त उपटियल आइना कीअं इस्तेमालु थींदा आहिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, गाॾियुनि में, रस्तनि ते, स्टोरनि में। ऐं चिपटियल आइना बि असांखे ख़बर आहे त कीअं कमु ईंदा आहिनि। असांखे बीम ठाहिण लाइ असांजा डेंटिस्ट जेके आहिनि उहे बि उनखे इस्तेमालु कंदा आहिनि। असां शेव करण में या मेकअप करण में बि इस्तेमालु कंदा आहियूं। अॻियो सवाल आहे त what are the characteristics of image formed by a plane mirror? असां प्लेन मिरर जा कैरेक्टरिस्टिक इन खां पहिरीं फिल इन द ब्लैंक में ॾिसी चुका आहियूं, हिनखे वरिजी कोन था विरजायूं। When light is reflected in a plane mirror, what is special about the angles of incident and reflected rays? इहो जेको आहे उहो असांजो पहिरियों उसूल हो रिफ्लेक्शन जो, जेको असां पढ़ियो हो। उन पहिरें क़ाइदे में असां छा ॾिठो त I इज़ इक्वल टू R। हाणे जॾहिं रोशनी कंहिं सिधे आइने तां मोट खाईंदी आहे त आइने ॾांहुं ईंदड़ किरणे वारी कुंड ऐं इन खां वापसि मोट खाईंदड़ किरणे वारी कुंड बाबति कहिड़ो नुक़्तो अहम हूंदो आहे। नुक़्तो हुनजो इहो आहे त ॿई जेके आहिनि उहे हिकु जेतिरियूं हूंदियूं आहिनि। इहो असांजो पहिरियों क़ाइदो आहे रोशनीअ जी मोट जो।
Why do diamonds sparkle from so many directions and in so many colors? हीरा केतिरनि ई रुखनि या तरफ़नि खां ऐं केतिरनि ई रंगनि में चमकंदे छो नज़र ईंदा आहिनि? सुठो सुवालु आहे, पर मुंहिंजे ख़्याल में त इहो सुवाल बि तव्हांजे सिलेबस खां मथे आहे, छो त हिन में रोशनीअ जूं कुझु अहिड़ियूं ख़ासियतूं इस्तेमालु थींदियूं आहिनि जेके असां अञा न पढ़ियूं आहिनि। पर मां तव्हांखे हिन सुवाल जो जवाबु ॿुधाईंदुसि, जेके न पढ़ियूं त कहिड़ी ॻाल्हि थी, हाणे पढ़ी था वठूं। जॾहिं असां कंहिं हीरे खे ज़मीन मां खोटे कढंदा आहियूं, यानी माइनिंग कंदा आहियूं हुनजी, हिकिड़ो मिनरल आहे, त उहो मिटी खां अलॻि करण खां पोइ हिन शिकिल में हूंदो आहे। तव्हां ॾिसो त न को हिन में चमक आहे ऐं न को जेको आहे हिन मां मुख़्तलिफ़ रंगनि में रोशनी थी निकिरे। उन खां पोइ हुनखे साफ़ करे उनखे तराशबो आहे। तराशण लाइ सभिनी खां पहिरीं उनखे उहा शिकिल ईंदी आहे जंहिं शिकिल में असांखे खपे, पर अञा बि हिन में न को रंग ईंदो आहे, न को हिन में का चमक ईंदी आहे। हा, हल्की हल्को शीशे वांगुरु असांखे नज़र ईंदो आहे, जीअं शीशे जो टुकड़ो हुजे। उन खां पोइ हुनखे पॉलिश कंदा आहिनि, कटिंग कंदा आहिनि ऐं पॉलिश कंदा आहिनि। कटिंग करण में हुनखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा हुन में सरफेसिस ठाहींदा आहिनि, यानी हुन ते मुख़्तलिफ़ सतहूं ठाहींदा आहिनि, घणनि ई क़िस्मनि जूं, घणे ई सतहूं ठाहींदा आहिनि। उन खां पोइ हुन में थोरी थोरी चमक अचणु शुरू थी वेंदी आहे। उन खां पोइ जॾहिं हुनखे पॉलिश करे ऐं तयारु कंदा आहिनि, त पॉलिश करण खां पोइ हुन में असल क़िस्म जी जेका हूंदी चमक हूंदी आहे उहा ईंदी आहे। हिन में हिकिड़ो इस्तेमालु थींदो आहे सिलसिलो जंहिंखे असां रोशनीअ जे असल सतनि रंगनि जे मिलाप जो सिलसिलो चई सघूं था। सिज जी रोशनी हक़ीक़त में सतनि रंगनि जे रोशनीअ जो मिलाप हूंदी आहे, यानी इहा रोशनी हिकिड़ो रंग कोन हूंदो आहे जेको असांखे अछो नज़र ईंदो आहे। उहो असल में सत रंग हूंदा आहिनि जेके गॾिजी असांखे अछे रंग जी रोशनी लॻंदी आहे। जेकॾहिं असां हिकिड़ो शीशे जो प्रिज़म खणूं, यानी टिकुंडो हिकिड़ी शइ हूंदी आहे शीशे जो ख़ासि ठहियलु, उनखे असां प्रिज़म चवंदा आहियूं। लेकिन उन मां अच्छी रोशनी लंघंदी त उहा पहिरीं मोड़ खाईंदी, असां अची चुका आहियूं त शीशे मां रोशनी वेंदी त मोड़ खाईंदी, उन खां पोइ वरी उन खां ॿाहिरि निकिरंदी त वरी मोड़ खाईंदी। उन ॿिटी मोड़ जे करे छा थींदो आहे, जो जेका अछी रोशनी आहे उहा पंहिंजनि सतनि रंगनि में टुटी पवंदी आहे, सभु रंग अलॻि थींदा आहिनि, वायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड। हिनखे चवंदा आहिनि विब गियोर, विब गियोर, वायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज ऐं रेड। इहे रंग जेके हूंदा आहिनि उहे असांजे असल अच्छी रोशनी में हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां पुराणी का सीडी खणी उनखे रोशनीअ में हेॾे होॾे करे ॾिसंदो त उहे सभु रंग तव्हांखे उन सीडी में बि नज़र ईंदा। या जेकॾहिं तव्हां कॾहिं इंटरलेट ॾिठी हुजे यानी रेनबो ॾिठो हुजे त उन में बि तव्हांखे उहे रंग नज़र ईंदा आहिनि। त रोशनी असल में सतनि रंगनि जो मिलाप हूंदी आहे, ऐं उहा जॾहिं शीशे जे प्रिज़म मां लंघंदी आहे त उहा सतनि रंगनि में टुटी पवंदी आहे। सो प्रिज़म वारो तरीक़ो हिकिड़ो जेको हीरो हूंदो आहे उन में बि ठही वेंदो आहे, उन जे करे रोशनी सतनि रंगनि में टुटंदी आहे, जंहिंजे करे असांखे मुख़्तलिफ़ रंगनि जा किरणा नज़र ईंदा आहिनि हीरे में। उन खां अलावा जेको हीरो आहे उहो तक़रीबन हीअं चमकंदे नज़र ईंदो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ रंग बि नज़र ईंदा आहिनि। तव्हां ॾिठो त प्रिज़म जे इफेक्ट जे करे हिन मां मुख़्तलिफ़ रंग निकिरंदा आहिनि, ऐं वधीक चमकंदे नज़र इन जे करे ईंदो आहे जो असांखे ख़बर आहे त असां हुन में तराशे हुन जा घणा पासा ठाहींदा आहियूं। हीउ जेको हीरो आहे जेको मूं तव्हांखे ॾेखारियो आहे उहो हीअं तराशियल आहे, उन में 57 पासा आहिनि जंहिंखे असां फैसेट्स चवंदा आहियूं। हीरे में फैसेट्स हूंदियूं आहिनि, 57 फैसेट्स आहिनि। सो हाणे छा थींदो त जॾहिं रोशनी जो किरणो हिन में अंदरि किरंदो त उहो अंदरि ई अंदरि 57 सितहुनि तां मोट खाईंदो ऐं हिकिड़े किरणे मां 57 किरणा थींदा, उनजे करे असांखे उहो चमकंदे नज़र ईंदो। हीरो अंदरनि मोट जे करे, यानी हिन में अंदरि अंदरि जेके सितहूं ठहियल आहिनि उनजी मोट जे करे घणो चमकंदो आहे, ऐं रंग जेके आहिनि उहे अछे रोशनीअ जे टुटण जे करे नज़र ईंदा आहिनि। सो असां हिन सवाल जो जवाबु ईअं लिखी सघूं था। ॿियो सवाल आहे त तव्हां मोटर कार में पोएं मंज़र खे ॾिसण लाइ चिपकियल आईनो छो की न इस्तेमालु कंदा आहियो? Why could you not use a concave mirror as a rear view mirror in a car? असांखे सोचणो पवंदो त चिपकियल आईने यानी कॉन्केव मिरर जूं छा ख़ासियत हूंदियूं आहिनि, कीअं ॾेखारींदा आहिनि, ख़ासि करे जॾहिं परे रखियल अक्स हूंदो आहे उहो असांखे कीअं ॾेखारींदा आहिनि, उन में अक्स उबतो ठहंदो आहे। हाणे सोचो जेकॾहिं असां कार में वञूं पिया था, असांखे पुठियां ॾिसणो आहे, पुठियां सॼी ट्रैफ़िक सॼा रस्ता उबता नज़र अचनि त असांखे ख़बर पवंदी त छा पियो थो थिए या कीअं पई थी पुठियां ट्रैफ़िक अचे।
ज़ाहिर आहे असांखे ख़बर कोन पवंदी। उन जे करे असां कॉनकेव मिरर खे कार जे मंज़र पुठियां वारे मंज़र ॾिसण लाइ इस्तेमालु न करे सघंदा आहियूं। If a driver has one plane mirror and one convex rear view mirror, how would the images formed in each appear different? जेकॾहिं को ड्राइवर पंहिंजे गाॾीअ में हिकु सिधो आईनो ऐं हिकु पुठियां ॾिसण वारो उपटियल आईनो इस्तेमालु करे थो, त ॿिन्ही आइननि में ठहंदड़ अखि हिक ॿिए खां कीअं मुख़्तलिफ़ हूंदा। सो अचो त असां हिन ॿिन्ही आइननि खे कंपेयर कयूं, यानी पाण में मुक़ाबिलो कयूं। सिधे आईने में अक्स ख़्याली ठहंदो आहे, उपटियल आईने में ख़्याली ठहंदो आहे। सिधे आईने में सुबतो ठहंदो आहे, उपटियल आईने में सुबतो ठहंदो आहे जेकॾहिं परे आहे शइ त। जिस्म जेतिरो अक्स ठहंदो आहे सिधे आईने में, पर उपटियल आईने में जिस्म खां नंढो ठहंदो आहे। सिधे आईने में नंढी फील्ड ऑफ व्यू हूंदी आहे ऐं उपटियल आईने में वॾी फील्ड ऑफ व्यू हूंदी आहे। सो असांखे जेको फ़र्क़ु पवंदो उहो फील्ड ऑफ व्यू जो पवंदो। ॿिया सभु त जेके आहिनि, हा, जिस्म जो अक्स नंढो ठहंदो, इहो फ़र्क़ु पवंदो। उन जे करे सिधे आईने में असांखे पुठियां घणो नज़र कोन ईंदो, ऐं घणो परे ऐं घणो साइडुनि में बि नज़र कोन ईंदो। जेकॾहिं गाॾी असां जेका साइड में हूंदी उहा त असांखे नज़र ई कोन ईंदी, यानी ब्लाइंड स्पॉट चइबो आहे जेका साइड में गाॾी हूंदी आहे उन में ब्लाइंड स्पॉट वधी वेंदो ऐं एक्सीडेंट थियण जो ख़तरो हूंदो जेकॾहिं असां सिधे आईने में पुठियां जो अक्स ॾिसंदासीं। पर उपटियल आईने में असांखे फील्ड ऑफ व्यू वॾी मिलंदी, उन करे ब्लाइंड स्पॉट असांजो घटिजी वेंदो। ॿारनि, हाणे असां रोशनीअ जे बारे में काफ़ी ॼाण हासिल करे वरिती ऐं असां जेके दौर जा सुवाल आहे उहे बि आसानीअ सां करे वरिता। असांखे हिन महिल रोशनीअ जे बारे में ओतिरी ॼाण आहे जेका असांखे हिन बाब शुरू करण खां पहिरीं कोन हुई। ऐं असां हाणे चङी तरह ॼाणूं था त रोशनी छा आहे, आईना छा आहिनि, आइननि जे कमु करण जो उसूल छा हूंदो आहे, ऐं आईना किथे किथे इस्तेमालु थींदा आहिनि। साइंस में अञा बि आइननि जो वधीक इस्तेमालु, रोशनीअ जी वधीक खोज जारी आहे, जेका असां ॿिए साल ॾिसंदासीं, यानी 7हें दर्जे में ॾिसंदासीं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में ॿिए नए चैप्टर में नए टॉपिक सां मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।